दादू पुलिस मुक़ाबिलो। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू भरिसां झलो थाणे जे हद में पुलिस ऐं फोरन जो मुक़ाबिलो, हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। एसएचओ झलो पुलिस जवाननि सां गश्त दौरान दादू मोरो रोड दामाहो भरिसां ॾोह जे इरादे सां लिकियल फोरन पुलिस खे ॾिसंदे फायरिंग शुरू करे छॾी। पुलिस ऐं फौरन फायरिंग जी ॾे वठि दौरान हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो ऐं संदसि साथी पुलिस मथां फायरिंग कंदा अंधाईअ जो फ़ाइदो वठी फरार थी विया। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार फोरू जी सुञाणप मुजीबुर रहमान उर्फ़ मुज़फ़र उर्फ़ मज़ू शाहानी तौरु थी आहे। एसएसपी दादू ज़ख़्मी फोरू जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं मैगज़ीन हथिया विया आहिनि। ज़ख़्मी फोरू मोटरसाइकिल फुर पुलिस मुक़ाबलनि ऐं ॿियनि ॾोही वारदातुनि में मुलविस आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल फोरू खे फौरी तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त फ़रार थियल फोरुनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी ऐं सर्च ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल फोरू ख़िलाफ़ दाख़िल केस अगवा फुर पुलिस मुक़ाबला, ग़ैरक़ानूनी हथियार रखण ऐं इंसदाद, दहशतगर्दी दफ़ा 5 केसनि जो क्रिमिनल रिकॉर्ड मिलियो आहे।